ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 42 अध्याय जे बे भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर पंहिंजे भक्तन जी मनोकामनाऊं पूरियूं कंदे श्री महादेव जी जे धनुष्य ॾांहुं वञनि था। उते कंस जे पहरेदारनि जे मना करण जे बावजूद बि अंदरि बेडपो वञी हुन धनुष्य के खाबे हथ सां खणी 2 टुकुर करे छॾीनि था। तंहिं बाद हू सभई पहरेदार जेके तमामु ज़बरदस्त ऐं पहलवान हुआ से सभु श्री श्याम सुंदर ते चढ़ी आया। तॾहिं श्री श्याम सुंदर ऐं बलदाऊ जी धनुष्य जे टुटल 2 टुकरनि सां सभिनी पहलवाननि ऐं पहरेदारनि खे मिटीअ में मिलाए छॾियो। जंहिंजी ख़बर पवण सां कंस खे सॼी राति निंड बि न आई ऐं हुन खे अखियूं बंदि करण ते बुरा सुगण ऐं पंहिंजी मौत जी गूंज ऐं पुकार ॿुधण में पए आई। सभई चओ जय सिया राम। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 42 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा परीक्षित, सॼी राति बुरा सपना ऐं सुगण ॾिसण जे बावजूद बि सुबुह जो सभा में कंस वेही पंहिंजे शेवकनि खे चवण लॻो, रंग भूम में फर्श वग़ैरह विछायो ऐं सभई राजाऊं जे धनुष्य यज्ञ ॾिसण आया आहिनि तिन खे कोठियो ऐं नंद ऐं ॿियनि ब्रिजवासियनि ऐं यदुवंशियनि खे ऐं ॿियनि सभिनी खे लाइकीअ मूजिबि विहारियो ऐं कुश्तीअ जो अखाड़ो तयारु करायो त मां बि उते अचां थो। इहा आज्ञा पाए उन्हनि रंग भूमीअ जी रचना करे सभु कंहिंखे घुरायो ऐं सभु कंहिंखे संदन लाइकीअ मूजिबि जाइ ॾिनी। चाणूर, मुश्तक, तोशल, कोट ऐं ॿिया पहलवान पंहिंजे चेलनि समेत अची उन अखाड़े में कठा थी तकबुर सां ढोल बाजा वॼाए तारियूं वॼाइण लॻा। राजा कंस बि मगरूरीअ सां उते तमामु ऊची जॻहि ते जराऊ सिंहासन ते अची वेठो। नंद उपनंद ऐं ॿियनि कंस खे भेट ॾेई ग्वाल बालनि समेत हिकिड़े थले ते वेठा। उन वक़्तु राजा कंस चाणूर, मुश्तक ऐं ॿियनि पहलवाननि खे कोठे चयो, तव्हां अॼु श्याम ऐं बलराम सां कुश्ती विरी उन्हनि खे मारियो त मां तव्हांखे घणो धन ॾींदसि। प्यारा भक्तों, पहलवाननि वेनती कई त हे महाराज, असां पंहिंजी ताक़त आहर कोताही न कंदासूं। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, उन वक़्तु श्री ब्रह्मा, महादेव जी ऐं ॿिया सभई देवताऊं श्री कृष्ण जे दर्शन करण ऐं जीत ॾिसण वास्ते पंहिंजे विमाननि ते चढ़ी आकाश में अची गॾु थिया ऐं मथुरावासी स्त्रियूं ऐं पुरुष उते एतिरा अची जमा थिया जिन जो शुमार करे नथो सघिजे। सभई चओ जय सिया राम। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 42 अध्याय संपूर्ण थियो।
अध्याय 43 जंहिंजो नालो आहे कुबलिया पैर हाथीअ खे श्याम ऐं बलराम जो मारण। श्री सुखदेव जी महाराज चयो, हे राजा, सुबुह जो राजा कंस रंगभूमि में वञी वेठो ऐं सभई अतिथि वग़ैरह अची उते गॾु थिया। श्री कृष्ण ऐं बलराम जी ग्वाल बालनि समेत रंगभूमि जे दरवाज़े ते जिते कुबलिया पैर हाथी मस्तीअ में बीठो हो उते पहुता। हाथीअ खे दरवाज़ो रोकियल ॾिसी बलराम पुकारे पहलवान खे चयो त तूं पंहिंजो हाथी दरवाज़े तां हटाए असांखे राजा कंस वटि वञणु ॾे, न त हींअर हाथीअ समेत तोखे मारींदासूं। तूं श्री कृष्ण खे छोकिरो न ॼाणी टिनी लोकनि जो मालिक सम्झ। दैतन खे मारण ऐं पृथ्वीअ जे भार लाहिण वास्ते हुन अवतार वरितो आहे। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी पहलवान खिली चयो, तव्हां गायनि चारण सां टिनी लोकनि जा मालिक थी पहलवान वांगुरु ॻाल्हियूं था करियो। मां ॼाणा थो त तव्हांखे दैतन जे मारण ऐं धनुष्य टोड़ण जो घमंड थियो आहे। जेसिताईं हिन हाथीअ सां जंहिं में 10,000 हाथियुनि जो बल आहे तंहिं सां न विरंदा तेसिताईं राजसभा में तव्हांखे वञणु न ॾिबो। अवां अहिड़ा सुंदर थी छो पंहिंजे प्राणनि ॾियण वास्ते हिते आया आहियो? कंहिं बि पहलवान खे अहिड़ी ताक़त न आहे जो हिन सां विरी सघे। हिननि ॾींहंनि लाइ राजा कंस ही कुबलिया पैर हाथी पालियो आहे। अॼु उन जे हथां तव्हांजो प्राण बचणु नामुमकिन आहे। ही ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण पंहिंजो रेशमी उपरणु कमर सां ॿधो। कावड़ जी बलदेव चयो, ॿुध मूरख कमज़ात, गज समेत पछारियां तूं मोह संभार कर बात। सभई चयो, जय श्री कृष्णा। इहा ॻाल्हि ॿुधी जीअं पहलवान उन हाथीअ खे होको ॾेई बलराम जे पासे हलायो, तीअं कुबलिया पैर हाथी बादल वांगुरु गर्जना कंदो बलराम ॾांहुं पंहिंजी पूरी ताक़त सां डोड़ियो। सभई चयो, जय सिया राम। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 43 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम। राधे राधे।